है या उसे लख चक्कर पड़ा। अरे यो असां संगतड़ी आ न प्यारो छोरन वारो सो भी हरू भरू। हाँ यार आई असां वारो यार पर बार साण अथस खाम खा। उस्ताद न ॻाल्हाए जाए बा हाणे न पादर खाम खा। पुराणो संगती आ हाल वाल वठण सवाब जो कम आ सो भी हरू भरू। हाँ यार मुआरो रुमाल किरी पियो थई। ओए ओए बे थई खणी हरू भरू। थोड़ो थई मवाल मुसाब मजाक। सोगो कर सोगो। सुखा खाम खा। हाँ सोगो कर हालिया हालिया। संगतड़ी ही केड़े मर्ज़ जी दवा कई थी सो भी हरू भरू। ही मर्ज़ इश्क जी दवा है जेका तहां के ना है। भला थई कचड़ो लाहूतन सा बे हेरा फेरी खाम खा। न न लाउती न न एड़ी गाल ना है। ही रोशनी आहे। मां भी चवा सारो संगतड़ी अज रंग में आ सो भी हरू भरू। लाउती हाणे गाल बुध। ही मां तव्हां वटि अमानत करे थो वञा। मां रोज़ड़ी करे अचां न पोइ मां वठी वेंदुसि। मोलाई तूं भली वञी हाणे रोज़ असां लाहूती माण्हू अमानत में ख़यानत न आहियूं कंदा। बाबू फिकर ई न कर खाम खा। हाणे माशाल्लाह आई आई हली हली। ए सखी भुख लगी है मानी जो टुकर त खाराए। जेडी सुहिणी आहीं एडी सखी आहीं। थोरो वेत सही कचहरी त कयूं। जेकॾहिं यम खे ख़बर हुजे हा त तूं एॾो बेनिम को आहीं त हीअ मगमानी तोखे न कंहिं कुत्ते खे ॾेई छॾियां। शायद तोखे इहा ख़बर नाहे त मां केरु आहियां। इहा त ख़बर हुई त तूं सुल्तान धड़े लाई पर इहा ख़बर न हुई त तूं एॾो किरल भाई। छॾो जात अॼु ताईं
के मर्द भी सुल्तान सा सामो थी नाहे गलायो तू एक औरत थी करे मुखे घट वध गलायो है अज मां तुझी इज्जत लुटे तोखे जीण जे काबिल न छॾींदुसि छत जिथे अचे सुल्तान समझ पची वियो तूफान सुल्तान जे टोले जो आई जी सुल्तान मुझी इज्जत लुटी ये तो भी लुट ना मां धाड़े लाया ना मां सुल्तान जे टोले जो आया मां वडे रे अलन खान जो पुट आया शहजोर मां मरण थी जाया मुझी जिंदगी सुल्तान बर्बाद करे छडी हाणे मां घर मो केड़ो खणी विंदस केर कंदो मुसा शादी केर कंदो मां कंदो तो शादी मां बाबा साईं नजमा आवा को इंसाफ घुरण आई है चाचा तवा जो दोस्त सुल्तान
मुझी इज्जत लुटी आहे आई मुखे उन शैतान जो मौत घुर्जे मुखे इंसाफ घुर्जे मुखे इंसाफ घुर्जे बाबा ॾिस सुल्तान मुंहिंजो दोस्त आहे पर हू हिकु धाड़े लाइ मुंहिंजे मारण जे वस्त जी ॻाल्हि न आहे जेकॾहिं तव्हां जहिड़ा चङा मुड़ुस बेवस थी वञनि त हिन ॻोठ जे न्याणियुनि जो छा थींदो केरु बचाईंदो इज़त न्याणियुनि जी अॼु मुंहिंजी इज़त वई आहे सुभाणे ॿिए कंहिंजी वेंदी पोइ बि तव्हां चुप रहंदव मुंहिंजो छा थींदो मूंखे केरु पंहिंजो कंदो मां कहिड़ो घर मुंहुं खणी वञा ही वठ बंदूक ऐं मूंखे मार या मुंहिंजी इज़त वापस कर या चङो मुड़ुस सॾाइण बंदि कर फैसलो करवा दे रहा न तो तुंहिंजे दर ते दंडी मां मरी वेंदसि फैसलो कर बस छोकिरी बस मुंहिंजो फ़ैसिलो आहे त मां तोखे पंहिंजे नुंहुं बनाइण जो ऐलान थो कयां ही मुंहिंजे न मरहूम बाबे जो भाग अथई सो बि हरू भरू ॿे हाल हवाल बुरबुली भला कॾहिं खां शुरू थी आई सो बि हरू भरू छा मुंहिंजी मिठड़ी मुंहिंजो मतिलबु आहे हेॾां अचण कॾहिं खां शुरू कयो अथई सो बि हरू भरू मां त अॼु आई आहियां चइबो त नई आई आहीं खामखा को मसलो ई न आहे थी वेंदो सो बि हरू भरू छा कुझु बि न बुरबुली उस्ताद जे चढ़ी वई अथई खामखा चुप छोरा वती तो इश्क जूं लाइनूं कटींदो छा वरी छा थींदो बुरबुली प्यार थींदो इज़हार थींदो वाइदा थींदा कोल करार थींदा ॿियो वरी छा थींदो सो बि हरू भरू बुरबुली जहिड़ी थी मस्त जवानी तहिड़ी आ रात सुहानी हाणे वञण जूं ॻाल्हियूं न कर वेद को कुर्ब कयूं को कचरो कयूं मस्त जुवानी तेरी आ रात सुहानी जरी कई मस्त जुवानी तेरी आ रात सुहानी केहू यार कयूं प्यार छद वना वना वो छद वना वना जरी कई मस्त जुवानी रही राधा के तेरो जे वना वना कल रही राधा के तेरो जे वना वना कल छद टकर तासी पो मुझा जाने मन जरी कई मस्त जुआ तेरी आ रात सुहानी जरी कई मस्त जुआ तेरी आ रात सुहानी केहू यार कयूं प्यार छद वना वना वो छद वना वना जरी कई मस्त जुआनी जड़ा गैर सिक्की मां जोड़ बैठ तू दस्तखत दिल भर कीती गे एह सागू प्यार दी बाजी मैं हर बैठा दुश्मन जीती गे कल गैर खंघोरे मार लंघिल दुख खून जिगरदा पीती गे लप मिर्चा फटते सट से पलचा सुई धागा वल सीती गे अलही अला आयुदा धरना काशे न खपे ओ दिली दोस्त बिना अलही अला आयुदा धरना काशे न खपे दिली दोस्त बिना अलही अला आयुदा धरना काशे न खपे दिली दोस्त बिना अलही अला
मुझी अमानत में ख़यानत परे थियो परे थियो हिते चमचा माण्हू खोड़ वती थोड़ी दार गो जोड़ वती ही इला कोई गदार थई चार वरन ले बाहे परल वागर तुम्हारा उजियार थी चार वरन ले बाहे परल वागर तुम्हारा उजियार थी हिते चमचा माण्हू खोड़ वती थोड़ी दार गो जोड़ वती इला कोई गदार थी चार वरन ले बाहे परल वागर तुम्हारा उजियार थी चार वरन ले बाहे परल वागर तुम्हारा उजियार थी गुजारे सुल्तान तू मुझो यार आई पर अज मुखे तुझो तमाम घणो दुख थियो आहे हलण खां न पाण यारनि जा यार आहियूं असां मां तोखे कंडो न लॻंदो कंडे जो खेर आहे पर यार कंध झुकाइण जी ॻाल्हि आहे ॻाल्हि कर हलण खां न जेका दिलि में अथई उहा ॿाहिरि कढ कल्ह तो मुंहिंजे राज जे न्याणी सां बदसलूकी कई आहे इहा सुठी ॻाल्हि नाहे हलण खां न इहा छोरी न तुंहिंजी रिश्तेदार आहे न ई ज़ात में आहे ॻोठ वारी आहे ॻोठ जो चङो मुड़ुसु मां आहियां गिला मुंहिंजी थींदी यारीअ में हे चकर दरगुज़र थो कयाई ॿीहर अहिड़ी ग़लती तुंहिंजी मां बर्दाश्त न करे सघंदो मां यार मतां पोइ मयार बि मोतबर दोस्त आहीं मुंहिंजो मान रख वधीक न चवंदो मां समझी वियुसि हलण खां न समझी वियुसि तुंहिंजी इज़त ऐं मान रखण लाइ तुंहिंजे ॻोठ खां 100 कोह परे वञी पंहिंजी ख़्वाहिश वञी पूरी कंदुसि चङो रेस हलण खां न हाणे यारो यारी तुझी सिक सुहिणा
उस्ताद खे पुलिस गिरफ़्तार करे वई आहे। इहो चवी छा थो? आओ यार हल, मां पंहिंजनि गुनाहगार अखियुनि सां ॾिसी आवां। उस्ताद खे पुलिस पकड़ी पई वञे। लॻे थो तिनी सूबेदार जी फिटी आहे जो उस्ताद खे गिरफ़्तार करे वियो आहे। कंहिं चुगलियाणी उस्ताद खे गिरफ़्तार करायो आहे। उन दुश्मन खे ॻोल्हे हथ करे बूटियूं बूटियूं करे कुतनि खे ॾींदासीं। सोचो दोस्तो, हाणे पुलिस खां उस्ताद खे कीअं आज़ादु करायूं? नोटनि जी चमक ॾिसी इहो सूबेदार उस्ताद खे छॾे ॾींदो, पर घटि में घटि ॻोरी हुजे, ॻोरी नोटनि जी। सलेमान, नोट त यार असां वटि कोन्हनि। पोइ अहिड़ो को माण्हू अगवा कयूं जंहिंमें ॿ ॿोलियूं असांखे मिलनि नोटनि जूं, त उस्ताद खे आज़ादु करायूं। हा यार ले, पोइ अहिड़ो माण्हू अगवा कयूं त उन जे एवज़ हुकूमत सां सौदेबाज़ी कयूं। यार हल, इन कम खां पहिरियां रेसलण खान सां मशवरो करणु ज़रूरी आहे। हा दोस्तो, अलड़ खान उस्ताद जो सुठो दोस्त आहे। सुल्तान, चीनी ऑफिसर कहिड़ा गवाह कहन, जल्दी ॿुधा, न त मां तुंहिंजो जीअण जंजाल करे छॾींदुसि। इंस्पेक्टर, जेकॾहिं मूंखे ख़बर बि हुजे हा त मां तोखे कोन ॿुधायां हा। हा, ॿुधाईंदे, ज़रूर ॿुधाईंदे। एॾा त ईज़ाओ ॾींदोसांइ जो तुंहिंजी रग रग सूर कंदी सुल्तान, सूर कंदी। इंस्पेक्टर, सूरन साण जी मूंखे पुराणी आदत आहे। तोखे जेको मारणो आहे मार, पर हिकु ॾींहुं सुल्तान जो आयो त तूं ज़िंदा न रहंदे, न रहंदे। छो त जिथे अचे सुल्तान समझ बची वियो तूफान। साहब आयो आहे, तव्हां घुरायो अथई। चई त सुल्तान खे वठी अचो। खोलो हिनखे। सुल्तान सर, नथो ॿुधाए सुल्तान सर। ठीकु आहे, तव्हां हलो, मां पुछां। ठीकु सर। सुल्तान वेह। ॾिस सुल्तान, जेके माण्हू अगवा थिया आहिनि उहे आला ऑफिसर ऐं जज आहिनि। उन्हनि जी ख़बर तोखे ज़रूरु हुई। तूं उन्हनि जी ख़बर ॾे, मां तुंहिंजे केसनि में भरपूर मदद कंदुसि। साहब, सुल्तान एतिरो कमज़ोर नाहे जो केसनि जे ख़ौफ़ खां तोते वांगुरु ॿोले। हा, हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव, इहो सौदो थी सघे थो। सौदो? कहिड़ो सौदो? हा साहब, उहे आला ऑफिसर ऐं जज तोखे ज़रूर मिलंदा। मां तोखे आज़ादु त कयां,
पर छा ज़मानत आहे जो इहे अगवा थियल वापसि ईंदा? तव्हां कहिड़ी गारंटी था ॾियो जो मां तव्हांखे उहे माण्हू वापसि कराए ॾियां ऐं पोइ मूंखे आज़ादु कंदो? ठीकु आहे, मां तोखे आज़ादु कयां थो, पर तरह जो को वॾेरो या को आला माण्हू तुंहिंजी ज़मानत खणंदो? हिन इलाइक़े जा पूरा ज़मींदार ऐं नंढा वॾा मूंखे चङी तरह सुञाणनि था। रेस अलण ख़ान तव्हांजी ज़मानत खणंदो? तव्हांखे जंहिंसां ॻाल्हाइणो आहे ॻाल्हाए ॾिसो। साथी जज खे वठी आ ऐं हा उस्ताद खे पुलिस आज़ाद करे छॾियो आहे। वञी हिन में पुल भर टपाया ऐं हा ख़्याल सां। शहज़ोद, तो मूंखे पंहिंजो करे मूं ते वॾो एहसान कयो आहे। इहो एहसान न पर मुंहिंजो प्यार आहे। आई लव यू मजनू। दिल त छा पर जानी अड़ा
खुशी मूं तोखे केतिरा भेरा झलियो आहे त अकेली पाणी भर न ईंदी कर। पाणी भरण जो त मिड़ई बहानो आहे। मां त तुंहिंजो दीदार करण ईंदी आहियां। इहो त सही आहे, पर हिते सुल्तान जहिड़ा बगड़ किथे चक हणी दाग न करे विझंदी। तुंहिंजी दुआ खपे दिलबर। अगरि तोखां सवाइ केरु मूंखे हथ बुलाईंदो त उन जा मां हथ कपे छॾींदमि। वाह मुंहिंजा महबूब, वाह तुंहिंजे हिननि अदाउनि मूंखे ख़रीद कयो आहे। कंहिंजी मजाल जो मुंहिंजे अख खणी ॾिसे, या त उहो मुअल हूंदो या त मां। परनि तुंहिंजा दुश्मन। हाणे पाणी भर ऐं हल घर वारा परेशान न थियनि। अरे ई वठ ठाहे सिगरेट तो पियो वठ ठाहे तो पियो हरू भरू। बाबुल मूं वटि अॼु तरफ़ कोन अथई खाम खा। अरे सदाई तो वट भींगा सदाई तव्हांजो पाड़े ते लॻो आहे। अरे पोइ छो मवाली थियो ई हरू भरू। तूं ई हेरायो आहे न, मां को मवाली हुजां खाम खा। अरे मूं हेरायो आहे। हेॾा वॾा इल्ज़ाम छोड़ी उस्ताद चमन ते। अरे शर्म कोन थो अचे हरू भरू। बाबुल नाराज़ न थी, प्यारी त प्यार नत मां वञाए थो ॿिए मकान ते खाम खा। यार वॾी ॻाल्हि करे छॾी हेॾी पकाई। अरे हेॾी पकाई त मूंसां मुंहिंजो पीउ बि न आहे कंदो तो बि हरू भरू। छोला गरबा गरम छोला अची वियो प्यारो छोलनि वारो, अचो छोला वठो। हेॾा हेॾे छोलनि वारा हरू भरू हेॾा। या अली मदद। लाउडली वज़म पाणी कंदो ई हरू भरू। न मोलाई न, मां एॾो वॾो मवाली न आहियां। मिड़ी अवेल सवेल संगत जे करे मिड़ी फूकड़ी हणंदो आहियां। अरे इमन जी उस्ताद शमन सिगरेट न ठाहे बाबा। संगतड़ी पंहिंजी वधी वई आहे। सुल्फी सरक बि बाबा सुल्फी ठाह सो बि हरू भरू। हाँ गुरु उस्ताद हाँ गुरु। मोलाई वाह जो तुंहिंजे छोरनि में मज़ो आहे सो बि हरू भरू। मोलाई दोस्तो ही छोला 15 मसालनि सां तयारु कंदो आहियां ऐं 15 मर्दनि ते छोला पवंदा अथव। इहो वरी कीअं छोला वरी मर्द ख़तम कंदा खाम खा। हिन जे ठाहिण जो तरीक़ो ॿुधो। हा बाबू ॿुधाए। साईं तवजो हिकिड़ो मिंट। मसाला ॿुधो। साईं कारा मिर्च, सावा धाणा, सावा मिर्च, बसर, थूम, टमाटा, दालचीनी, वॾो फोटो, नंढो फोटो, मुर्ग मसाला ऐं सचे कंहिं में ठाहे दाग ॾेई तयारु कंदो आहियां मां ही छोला। हा इहो ठीकु आहे, पर रही जहिड़ो चरस में मज़ो आहे न अहिड़ो मज़ो असुल कंहिं में ई कोन्हे। कयूं था चरस घुमूं था हर शइ कयूं गादरी
लाउती ये गौरव आ बाबा वारो करके ता खट खणी आ ते खट ते खणोसि लाहूती चई जाई तूं यार मुंहिंजो बाबा चेंगरो थी वियो आहे हाणे तूं हिते बीह किथे मुंहिंजे शक्ति जो लाश कुता रखणी वञे हिते बीह त मां खट खणी अचां तो बि हरू भरू अब जना हैरान छो यार मुंहिंजो वज़न करे हरू भरू हेॾो हरू भाउ यार मूंखे काॾे खणंदा वञो हे आवाज़ किथां आयो हलाउती आवाज मथा तो अचई बा जिन्न मामा जिन्न भज लाउती भज बाबा भज भज वारे मवाली यार तुझा भाग घर में पट्टू ते सुमंदा हूं मते वाले खट ते सुता पिया हूं खट बि कम ईंदी खाम खा खुशी मूं तोखे चयो हो न जेकॾहिं मूंखे कंहिं बि हथ लाथो त उहो मरियल हूंदो या मां मूंसां सुल्तान सब्र कयो पुट सब्र कयो सुल्तान सां जहिड़ो तल सां कयो अजायो मारिजी वेंदो बाबा साईं सुल्तान न तव्हांजी इज़त कई न असांजी ऐं अञा चई तो सब्र कयो बाबा साईं सुल्तान असांजे नंगनि सां रांदि खेॾियो आहे असां उन्हनि खे कुते जी मौत मारींदासीं
मरंदो सुल्तान मरंदो। इन शैतान खे अहिड़े तरीक़े मारींदासीं जो वरी शैतान पैदा न थींदो। उस्ताद लगे तो बाहर वहां अचन था। अचो अचो मुझे यार अलण खान जा पुटरो। और खैर चाक से भलो ठीक ठाक भली भली करे आयो। अज भला कीअं भुलिजी पिया आहियो? हाँ चाचा साईं, तव्हां बाबा साईं ते को अहिड़ो जादू कयो आहे जो हू नंग बि निसार करण लॻो आहे तव्हां मथां। रेस अलण खान तो मुझो पगमट यार आहे। हिकड़े उन जा सब थोरा लाहे उन जो शान वधाए छॾींदुसि। चाचा साईं, असां भी पंहिंजे बाबा साईं जो नालो रोशन करण था चाहियूं। असां भी तव्हां जहिड़ा दिलेर धाड़ेल थियण था चाहियूं। हाँ चाचा साईं, असां भी नामी गिरामी धाड़ेल थियण था चाहियूं ऐं असां ते 50 लख इनाम हुजण खपे। खुश रहो मुंहिंजा दिलेर बचो। अज खां पोइ हिन मुल्क में थरथलो हूंदो ऐं पुलिस जूं वायूं पताल थी वेंदियूं, धरती धुॾंदी। जियो उस्ताद जियो। हाणे सभु गॾिजी हिन मुल्क खे टांडा ई टांडा ॾींदासीं उस्ताद। वैसे जे तव्हां जो साथ रहियो त घणनि जूं सिसियूं लही वेंदियूं। उस्ताद घबरायो न, असीं तोसां गॾु आहियूं। गॾु उस्ताद सुभाणे बैंक फुरणी आहे। साथियो अचो त पोइ हलूं, को हली धमाको कयूं, धमाको। सुल्तान सॼे मुल्क में दहशत फैलाए छॾी आहे। ॾींहों ॾींहुं धाड़ा फुरूं अगवा वारदातूं वधी वियूं आहिनि। छा तव्हां हिन खूनी माण्हू खे गिरफ़्तार नथा करे सघो? छा तव्हां वटि असलो नाहे, अमलो नाहे, या तव्हां सुस्त थी आहे? सर, न असां सुस्त आहियूं न सुल्तान खां डिॼूं था। पहिरियां बि मूं सुल्तान खे गिरफ़्तार कयो हो, पोइ हिनखे छो आज़ादु कयो? हुनखे कंहिं मजबूरी तहत आज़ादु कयो वियो, छो त हुन जज ऐं कुझु ऑफिसर खयां हुया। इन जे करे हुनखे आज़ादी मिली। असां पंहिंजी जान जोखिम में विझी हिकु खूनीअ खे गिरफ़्तार करियूं था, पोइ छा थियो? सुल्तान खे हाणे कंहिं बि हाल में गिरफ़्तार करणो आहे, ज़िंदा या मुर्दा। सर, असां पूरी कोशिशि कंदासीं। साथियो तव्हां उतां किथे हलो, मां यार जुमन सां मिली अचां। यारल बि मूंसां गॾु हलंदो। ठीकु आहे उस्ताद।
वञी शैतान खे मारियो। जो शैतान बचियो तो वॾो नुक़सान थी सघे थो। बाबा साईं तव्हां फिकर न कयो, अॼु उन शैतान जो मौत ज़रूर थींदो। बाबा साईं तव्हांजी दुआ खपे, अॼु शैतान जा ॾींहं पूरा थी विया। मोर छा थियो? पुलिस असांजी उतार ते घेरो कयो आहे ऐं असांजा साथी सभु मारिजी विया। हाणे हितां निकिरण जी कयो, अचो मूंसां। कुत्ता की बात कर रहा है।